जीनादीन आदरानी नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जुनेजा जी रिपोर्ट ॾींदा त गाइजा थाणे जे ॻोठ गाज़ी खान जतोई में जतोई बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकियत झेड़ो थी पियो, जंहिं दौरान ॿिन्ही धुरनि जे माण्हुनि हिक ॿिए मथां लठियुनि सरोटनि कुहाड़ियुनि जो वसकारो लाए ॾिनो, जंहिं करे हकीकुल्ला रिज़वान दीन मोहम्मद इब्राहिम जतोई समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे मददी अस्पताल आंदो वियो, जिते ॿिनि ज़ख़्मियुनि खे वधीक इलाज लाइ चाणका अस्पताल लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे, जिते ज़ख़्मी इब्राहिम जतोई जो चवणो त जवाबदार मीर हसन, बगन जतोई, नूर हसन ऐं ॿियनि भतो घुरो न ॾियण तां हथियारबंद साण करे असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ पहुता। इल्ज़ाम करण ते हुननि हमिलो करे मूं समेत 5 ॼणनि खे ज़ख़्मी कयो आहे। हुन चयो त झेड़े जो इतला गाइजा थाणे ते ॾियण वियासीं, जिते एहलकारनि उहो चई वापसि मोटाए छॾियो त SHO निंड पियो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त गाइजा पुलिस जवाबदार धुर सां ॿिट आहे, पुलिस जेकॾहिं कार्रवाई न कई त वधीक खूनरेज़ी थियण जो ख़दशो आहे। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खे अपील कई त मामले जो फौरी नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ कयो वञे। असांजी 20 जरे ज़मीन आहे, बगन जतोई जे वटि आहे। बगन जतोई कौदो कराए पोइ पाण बीठे, मीर हसन जतोई, नेमतला जतोई, इहे जेके बि माण्हू वठी उते कौदे में असांजा छोकिरा विया, उन्हनि खे धक बि हयो कौदो ऐं हेॾे तव्हां छो आया हो, उन्हनि जा पैसा पाई हे हो वॾियूं रतूं करे विया हिन ते चवां